सभिन माइन के कच्ची पक्की जनाइन के खुशी खदड़ी जो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। खुशी खदड़ा का टेटू लगी पईया न खुशी खदड़ी के खुश त कर न मासी मोरा छड़ी हवालन ते जोर थी का पान की पुछु का शिरासी प्यार खोड़ चायूं खोड़ मान्यूं तू भला चाय में महंगी आशा कड़े तुम्हारे सस्तो कयो वेठिया 8 8 16 लांताणो दे मासी मोरा ए ॾिसो त घणा थी खुशी खदड़ी सा नौ चाय मासी मोरा टोलो वठी दी सा खदड़न जो दर ते बिहारी दी मैं हाय हाय कंदई रुगो वडी का चलवा जहे पियो चंगो तू वे त मां तुजी शीरा से तैयार थी कराया पई माखे दी चाय ते को सहरो बुधाए चाय ते आए त सही पर होटल वारे ते आ न होटल वारे ते होजे जमाने ते होजे तू माखे बुधाए हलड़े शोरा होटल हलाए वराए दे गिलासो हलड़े शोरा होटल हलाए होटल तुझे ते मां चाहे पीण आईया चाहे तू मुखे चीसी पियारे हलड़ शोरा होटल हलाए वराए दे गिलासो हलड़ शोरा होटल हलाए होटल तुझे ते मां मानी खाइण आईया मानी तू मुखे मुर्गी सा खाराए हलड़ शोरा होटल हलाए वराए दे गिलासो हलड़ शोरा होटल हलाए होटल तुझे ते मां फिल्म ॾिसण आईया फिल्म मुखे अशके जी ॾेखारे हलड़ शोरा होटल हलाए वराए दे गिलासो हलड़ शोरा होटल हलाए हायड़ी हाय खुशी तुंहिंजा सहरा कढण ओ आई डेम्बी आई एॾो ॿको चांहि जा त ठाहियूं आहे मथो फाटे थो पियो मुंहिंजो सूर खां क़ुरान ते को बिस्कुट को लोलो छड़ी चांहि पींदुसि छा हेड़ो सहरो ॿुधायो त मैं एॾो 10 वारी बिस्कुटनि जी फारी बि खयूं आहे त हिन ढोर खे ॾाण ॾियां हे चपड़ चटी सफ़ा ॼटी हिनखे खारायां न बिस्कुट ओ चाची अला सही थी चवां क़ुरान ते हाणे शैतानगिरी न कर तहजुद पढ़ को निमाज़ा पढ़ तुंहिंजो हिकिड़ो पैरो क़बर में आहे त ॿियो मुसले ते रखो तूं दजाल जे गॾा ते रखियूं वेठी आहे मूंखे तुंहिंजी शिकस्त मिली आहे त तूं उते थी पराए मुड़ुसलनि सां मज़ाक़ कंदी रश्के वारा परावा आहिनि न पिणे तेगे खान तेगाणी जा मिट आहिनि माई कुझु हया सिख छाकाणि हया लाहे वेठी आहे सफ़ा चाची बि असांजी ज़िंदगी हिकु दफ़ो मिलंदी थी असां प्यार बि हिकु दफ़ो कींदा आहियूं जीअंदा बि हिकु दफ़ो ईयूं पोइ असां बार बार उन्हनि सियासतदाननि खे वोट ॾेई शो आज़माईंदा आहियूं माई तोखे भला को झलण पलण वारो आहे नाहे शो शाला शाका मूंखे केरु कुझु चईंदो मां बाहि ॾेई वरी बाहि ॾियानिसि रखे नूरा खे कुझु चई त ॾिसे काकड़ो पटींदीसां न पाड़ मां ॿारनि सां ॿार आहे तूं ठहे थी असुली शीशे ते बीहारे ऐं शिकिल ॾेखारजई त पाण खे ॾिस त ठहे थी भोली मुहांडी तव्हां ॼटनि खे कहिड़ी ख़बर त छा हूंदो आहे मां ख़ुशि आहियां मन मौज में मुड़ुस कुझु नथो चवे तोखे शो चईंदो अहिड़ो मुंडे छॾियो त मांसि जो मूं सां वेही लूडे खेॾंदो आहे गोटा मारदी त मांसि हेतिरो मुंहुं थी वेंदो अथसि पोइ वरी प्यालो चांहि जो भरे पीआरदी त मांसि शो माई मर्दनि जी इज़त बि कंदी आहे नूरा मर्द आहे पर नूरा बि कुलो कुले में मिलाए हलंदी आहे नूरा का घटि आहे छा न तूं थियो मर्दनि सां मुक़ाबिला कर कींदसि छो न कींदसि ओ शोरा ओ शोदा ओ बाला ओ गदला ओ किन्ना ओ सिंगरा ओ चपरा ओ नासरा ओ बुछड़ा ओ बेहयाव ओ बेगैरत नक मो हथु कढु त किनो न कयां कुत्ता कंहिं जाइ जा ॿार बि पाण ते न्या थी सफ़ा छुड़वाग ऐं बद फज़ीलता शो चाची शाका मुंहिंजो पुटु बद फज़ीलतो आहे सोणो सेबतो आहे अलाह ॾींहं ॾेसि वॾी ॼमार ॾेसि कोसो वाव न लॻेसि हलो दुआ थी करेसि की न विड़ेसि थी चाची ॿार मुछ जो वार दिलि में प्यारु कबुसि ॿाहिरि अखि ॾेखारे बसि त जीअं मचलो न शी पए हीअं त घुमे थो पियो अञा छा मचलो थींदो
जाई चयूं आहे न दादलो ॿारु चरियो जा खरियो खरी पियो थी सुधारेसि। अलाह को पनाह त घुर निमाशा महल जो कहिड़ी वाई थी कढे। चाची खरे तो वारो पोटो मांजन खे छो थी पिटे शौशाला शाक। अञा छा खरई सुहिणो सभु तो छोरो जेको आहे सो रननि वारी चाल में तो टुरे पियो। नंढे लाकूं अहिड़ो आहे गदलो बुछड़ो बालो किनो छा कयासीं। चई चई थकी पई आसीं प्यारो बि त आहे न पिण से कुटे कुटे थकिजी पियो आहे शोरो मजाल जो सम्झे। बाहि ॾेई बाहि ॾियांसि सफ़ा किनो आहे असुली चवण ई नथो वठी। कुटको कढ मां चवां थी असुली टीन में धुओं करे बूथ ॾेसि अंदरि। साड़ियूं नथो पाए पर मिटी थो पाए। न चई हथ सां त मोकारो कयोसि थी माण्हुनि में वठी वञण जहिड़ो ई न आहे। ख़ुशी खदड़ी सां छॾेसि त वञी फंक्शन करे खदड़नि सां वञी रहे। वाह ॾाढी सुठी सलाह था ॾियो तव्हां मासी नूरा खे। ख़ुशी त फ़क़ीर आहे पर हीअ दड़ो त छोकिरो आहे। अहिड़नि छोकिरनि खे हमेशह असां ख्वाजा सराउन वटि इन करे ॾिठो आहे छो जो उहे आम समाज जे तंज़ ऐं टोक जो हिसो बणिजी जॾहिं तंग थी वेंदा आहिनि त पोइ सोचींदा आहिनि त दुनिया हूअं ई असांखे बुरो सम्झे थी। छो न असां हिकु न बुरा थी वञूं। न माना हे इनखे ॿ टे वॻा वठी ॾे त पाए मेकअप शेकअप कर। न ॾाढी मां ईअं नथी चवां पर मां इहो ज़रूरु चवंदसि त हिन जहिड़ा माण्हू आम माण्हुनि खां वधीक अहसास हूंदा आहिनि। उन्हनि खे प्यार ऐं तवजो ॾियो त जीअं हू समाज खां भागी थी ग़लति रस्ते ॾांहुं न वञनि। ॿुधे थी नूरा ॿुधंदीअ की न ॿुधा वई अञा। इन खे चइबो थी पढ़ियल लिखियल ॼट। असां इन को हिसाबु हलाऊं। मादी मुंहुं खे बि चए बुरो न चओ। अलाह साईं तुंहिंजा लख बार अहसान आहिनि मां ते जो मूंखे तूं स्कूल जो मुंहुं न ॾेखारियो। ॾाढी दिमाग़ त कमु करे थो न तव्हांजो। तव्हां भली स्कूल न विया हुजो। असांजो समाज अजीब न आहे। असां माई खे बुरो भलो चवंदा आहियूं त तूं पुट जी जाइ ते धीअ छो ॼणी। छा इहो उनजे हथ में आहे। असां खजड़नि फ़क़ीरनि खां नफ़रत कंदा आहियूं ऐं उन्हनि खे चवंदा आहियूं तव्हां ईअं छो आहियो। छा इहो उन्हनि जे हथ में आहे। या गोरे जहिड़ा ॿार जिन ते असां टोक कंदा आहियूं ऐं तरह तरह जूं तनक़ीदूं तकलीफ़ूं छा उहो सभु कुझु ॼाणे वाणे था कनि। अगरि न त पोइ ख़ुदा खां दुआ घुरो त ज़मीन ते सिर्फ़ु तव्हां जहिड़ा भला माण्हू मोकिले बाक़ी ख़राबु माण्हुनि जे लाइ हिकिड़ी अलॻि जॻह ठाहे छो जो उन्हनि खे तव्हां हिते जीअण ई न ॾींदव। ॻाल्हि सही थी करे शो करे चाची हिन सां जेके मां जत न कया आहिनि त मूंखे ख़बर आहे। बसि अहिड़ो ई आहे औलाद या मारिजी त न मांसि न मां। पीउ बि कुटे कुटे तंग शियो अथसि। हाणे हो बि न चवंदो अथसि चए वणेसि जीअं तीअं वञी करे। माई खणी आई आहे पिंडियूं ऐं सॼो सेट सस्तो थी ॾिए पई। चवां थी नी चिंटू जी शादी खां वठी छॾियासीं। चिंटू जी शादी में अञा देरि आहे। हो रोए खाए थो तोखे वरी सामान जी लॻी पई आहे। ग़रीब माण्हू आस्ते आस्ते गॾाईंदो न हो बयानु कीअं कढंदा आहिनि जेको देरि कंदो आहे। तुंहिंजी संबत आहे ग़रीब जी शादी। अमीर हुजूं आहे त मां तोखे चवां ई न हा। छो न चवें हा। अमीर हुजूं आहे त तोसां पाण थोरी फासनि हा। को पैलेट वठां हा को औंसर वठां हा। पिंडियूं वठि बाक़ी मुंहिंजो हाँ न साड़े। तूं मूंखे सफ़ा बेघर तो सम्झो आहे छा। पिंडियुनि खां थी मुड़ुसु मटाए। हाणे मुंहिंजो वात न पटाए सुञाणिया मां तोखे। सिंगार वारो बि दर तो हलियो वेंदो त एतिरो न हूंदो आहे जो मां सुर्खी वठां। तूं त मूंखे ईअं ई वणे थी। तूं सुर्खी खे छा कंदीअ। हणंदसि ॿियो छा कंदसि। सदाईं मुंहिंजे चपनि ते टोक कंदो आहे त ॿिनि जरेबनि में हिकिड़ो चप आहे तुंहिंजो। हाणे पैसनि जे भउ खां वरी चए थो त वणा थी। माई खे चओ पिंडियूं ओधर ते ॾे अलाह ॾिनो त ॾींदासीं। हा माई मुंहिंजे अबे जी मिटराणी आहे न जो मां ते ओधर थी करे पई। सव जो हिकिड़ो नोट कढंदे त तूं मरी न वेंदे कंजूस मखिन चूस। ॻाढ़ो हिकिड़ो नोट ॾे क़बर में त कोन खणी वेंदे एॾा पैसा। न तुंहिंजी क़बर खां तो गॾायां मर त घोर कयां घोरालू पीउ जी दुहलाई औलाद। रोए रिंगे कन किश्तो खणी पिने मूंखे पंहिंजो ॼणा थी ऐं मुंहिंजे हियांव में घिरियलनि मां वठंदसि। अबा हिकिड़ी नंढड़ी जेको आहे मां तव्हां सां ॻाल्हि कंदसि। असांजा जेके वालिदेन शींदा आहिनि अल्लाह हयाती ॾियनि असांजे त माना ईअं सम्झो दुनिया में मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियांव तव्हांखे पीउ माउ खां वधीक प्यारु कोई न ॾींदो। इहो त हाणे तव्हां पाण खे बि ख़बर आहे वरी जो नथव ख़बर त मां तव्हांखे ॿुधायां थी। पर छा थींदो आहे असांजा जेके माउ पीउ हूंदा आहिनि उहे ऐं असांजी कॾहिं कॾहिं न बि लॻंदी आहे। उन जो हिकिड़ो जेको सबबु इहो आहे त असांजी जेका उमिरि जो गैप थींदो आहे नी माना हो थिया मिसाल 51 साल जा असां थियासीं 20 सालनि जा त ज़ाहिरी ॻाल्हि आहे वॾी माना उमिरि जो फ़र्क़ु तजुर्बे जो फ़र्क़ु माहौल जो फ़र्क़ु त पोइ माण्हू जी ज़हनियत न मिलंदी आहे। पोइ असांखे लॻंदो आहे असांजा पीउ माउ त सफ़ा हीअं हुअनि
पर पीउ माउ खे बि हिकिड़ी ॻाल्हि चवंदी अथांव त जीअं जीअं दौरु मटिजे थो पियो न भाउ त ॻाल्हियूं मटिजनि थियूं। टेकलाला जी अचे वई आहे। अॼुकल्ह जे ॿारनि में उहा मोहबत न आहे जेका पहिरियों हूंदी हुई। त इन जे करे अॼुकल्ह जे ॿारनि रोज़ु मोहबत थी शइ पई की हिनखे चई मूंखे किर्श आहे, किर्श न मां चयो मिटी आहे तोखे, वरी हुन सां फलाणे सां मोहबत आहे, फलाणे सां किर्श आहे, फलाणे जो जेको आहे सो वणंदी आहे वणंदो आहे, वरी अलाए छा माना हिननि जा वणण वारो हिकिड़ो आहे, वरी गर्लफ्रेंड ॿी आहे, वरी शादी टी सां रिलेशनशिप अलाए छा मोकारो करे छॾियो आहे हिननि। माना पहिरियों हूंदी हिकिड़े सां मोहबत हूंदी, पीउ माउ खे चवंदा हुआ त भाई इन सां मुंहिंजी शादी कराइण त मां शादी नथो कयां, ॻाल्हि एतिरी। हाणे फलाणे ते किर्श आहे, फलाणो जेको आहे सो रिलेशन में आहे, फलाणो जेको आहे सो शादी हिन सां करणी आहे, हिन सां त शादी करणी न आहे। हिननि खे ॿारनि खे सम्झो। ब्रेकअप बि घणा था थियनि, पोइ वीचारा डिप्रेशन में हलिया था वञनि, रोज़ु रोज़ु रोइनि था, पढ़ाई में माना दिलि खॼी थी वञे, न कंहिं कम जा न कार जा। शायदि त हीअ जेका उमिरि आहे न ॿारनि जी, इहा आहे पढ़ाई धड़ाई जी, त ज़हन ठहे न। इन्हनि में जो इहे ब्रेकअप अचींदनि त पोइ इहो घणो माना ख़राबु थी वेंदा, घणो माना हिननि जो दिमाग़ु आउट उछी वेंदो, क्रैक उछी वेंदो। त पंहिंजे ॿारनि खे विहारे सम्झायो, उन्हनि खे प्यारु ॾियो। छो जो जॾहिं मुंहिंजो ब्रेकअप माण्हू जो थींदो आहे त माण्हू जी दिलि भॼी पवंदी आहे, त पोइ तव्हां जॾहिं उन्हनि खे सम्झाईंदव, हथ त ॾींदव, प्यारु ॾींदव, त मिड़ेई कुझु चङो फील कंदा। इन जे करे इन्हनि शयुनि खे हाणे सम्झो। हाणे ईअं न असांजे दौर में त इहो कोन हो, तव्हांजे दौर में न हो त पोइ असां काॾो आणियूं तव्हांजे दौर में, तव्हांजे दौर मां मोटाए त कोन आणींदसि। मुंहिंजो वस पुॼे त तव्हांखे वरी वापसि उन दौर में उछलाए अचां, पर इहो त मुंहिंजा वस कोन था हलनि पिया। त नए दौर सां नई जेका पीढ़ी आहे उनखे नए माना मसइलनि जा नवां जेके आहिनि से हल ॿुधायो, उन्हनि खे अॻिते जे लाइ चओ बा तूं पढ़ाई में ध्यानु ॾे, तूं हिन शइ में ध्यानु ॾे, पंहिंजे कैरियर ते कर की अॻिते वधु, पैसो कमाए, इंजॉय कर। छो जो अॻिते इहो ई कमु ईंदो। इहो कोन ईंदो त फलाणी मूंखे छॾे वई त हाणे मां ढुंढकार ॾेई कुंड में रुआं। अबा इहो केतिरा ॾींहं हलंदो? 2-3 ॾींहंनि जो खेल आहे मुंहिंजा सुहिणा, मुंहिंजा सेबता, मुंहिंजा गगलू, मुंहिंजा गुगड़ू, मुंहिंजा पिपरू। त इन जे करे थी चवां बाबा, ॿियो ख़ुशि हुजो, शाद हुजो, आबाद हुजो। माउ पीउ जे लाइ बि नसीहत त ॿारनि जे लाइ बि नसीहत। पाण में दोस्ती कयो ॿई हिक ॿिए ते, ऐं ॿार बि सफ़ा ईअं लोघा थी न वेहो न। तव्हां ख़बर आहे उन्हनि खे माउ पीउ खे तजुर्बो आहे, उहो तव्हांजे भलाई जे लाइ था चवनि, त उन्हनि जी ॻाल्हि खे बि सम्झण जी कोशिशि कयो। छड़ी पंहिंजी न, मूंखे त मोबाइल खपे, मूंखे त मोबाइल खपे, बुझो हिकिड़ो ॾींदीसांव, कुटको ॾींदीसांव, मोबाइल खपे, कुता खे जाइ जा। थोरो उन्हनि खे सम्झो, उहो बि तव्हांखे सम्झंदा, प्यार मोहबत सां हलो। ॿियो हाणे वधीक नथी चवांव, चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो, त तव्हांजा कमेंट सॼा पढ़ंदी आहियां मां सदकू।